ज़िले सांगड़ के शहर चोटियारू में आल सिंध कुंभर इताद जे ठहण जा 11 साल मुकम्मल थियण ते चोटियारू में कुंभर बिरादरी जे कन्वेंशन कोठायो वियो, जंहिंमां सॼी सिंध मां 29 ज़िलनि जे उहिदेदारनि मेंबरनि शिरकत कई। कन्वेंशन के सदारती खिताब कंदे सदर सिंध कुंभर इताद डॉक्टर वली मोहम्मद चयो त कुंभर इताद एक गैर सियासी प्लेटफॉर्म आहिनि जंहिंमें बिरादरी जे माण्हुनि जे इज्तिमाही मसइलनि जे हल लाइ जाखोड़ करणु आहे। बिरादरी जे माण्हुनि जी तइलीम, सिहत, हुनुर लाइ पाण पतोड़णु आहे। महिमान ख़ासि ऐं चेयरमैन आल सिंध कुंभर इताद बुरहानुद्दीन कुंभर चयो त कुंभर बिरादरी जा 29 ज़िलनि खां माण्हू गॾु थिया, जिन मां इहो साबित आहे त इहो ॾींहुं परे नाहे जो कुंभर बिरादरी जा माण्हू MPA, MNA ऐं सेनेटर बि चूंडिया वेंदा। कन्वेंशन के बेनज़ीर कुंभर, हाजी बदर, मोहम्मद बख्श, रजब कुंभर, हाजी अहमद गुलाम अली, मोहम्मद यूनुस, फ़कीर अली, मोहम्मद इम्तियाज़, नूर हाफ़िज़, जावेद, अरबाब अली, ख़ान मोहम्मद कुंभर ऐं ॿियनि ख़िताब कयो। उन मौक़े ते आल सिंध कुंभर इताद तालके खिपरो पारां मुख़्तलिफ़ शोबनि में पाण मञाईंदड़ कुंभर बिरादरी जे माण्हुनि शबीर कुंभर खे शाह रिसाले खे गूगल ते आणणु, खाना बदोश किताब लिखणु, लेखक ख़ालिद कुंभर ॿाराणे अदब जे रिसाले पंखिड़ियूं जो सिलसिलेवार कड़ियूं आणणु, सोहेल कुंभर हरणनि जो शिकार रोकराइणु ऐं कारूंझर जबल लाइ पाण पतोड़ण ते खलील कुंभर मिसाली उस्ताद लाइ M जुमन कुंभर, बहितरीन स्टोरियूं कंदड़ अज़मतुल्लाह कुंभर, ASP बिलावल कुंभर कोड 9 नावल लिखण ते अख्तर हफ़ीज़, बिरादरी लाइ फलाही कम लाइ फंड ॾियणु, यूनुस कुंभर बिरादरी खे इताद जो प्लेटफॉर्म ठाहिण ते डॉक्टर वली मोहम्मद कुंभर, अरबाब कुंभर वारिया साहिब वजूद कहाणियुनि जो किताब लिखंदड़ नसीर कुंभर, क़ौमी कैंपर पुनल कुंभर बिरादरी लाइ किताब लिखण ते मरहूम क़ाइमुद्दीन कुंभर जे पोइ रब सघनि, सिंध नसूर किताब जे लेखक सहाफ़ी मरहूम हाजी मोहम्मद रहीम कुंभर, तइलीमी ख़िदमतुनि एवज़ मरहूम मोहम्मद इब्राहिम कुंभर, बरसातुनि दौरान खिपरे में बहितरीन नमूने इमदादी कम कंदड़ मुख्तियारकार मोहम्मद अकरम कुंभर, माहौलियात ते किताब लिखंदड़ प्रोफेसर नवाज़ कुंभर, शाइर अब्दुल हकीम साबिर खे खंडर दिल किताब लिखण फ़र्ज़ निभाईंदे हादसे जो शिकार थींदड़ रेंजर्स ऑफिसर मुमताज़ कुंभर ऐं ॿियनि खे यादगार मञता सर्टिफिकेट ॾिना। बिरादरी में नंढा वॾा तकरार निबेरणु, बुनियादी सहूलियतुनि लाइ जाखोड़ करणु, हथ जे हुनर में जिदत आणणु समेत पेश कयल 5 करारदादूं पास कयूं वयूं। आल सिंध कुंभर इताद ठहण जा 11 साल मुकम्मल थियण ते 11हीं सालगिरह जो केक पिणु काटियो वियो। कवरेज लाइ पुतल सहाफ़ियुनि गेड़ू रंग जा मफलर ओढाए आजियां कई वई। उन मौक़े ते मोहम्मद यूनुस, कमालुद्दीन, मोहम्मद इब्राहिम, राजा रशीद कुंभर ऐं ॿिया पिणु मौजूदु हुआ। उन मौक़े ते अॻवाननि ॻाल्हाईंदे चयो त आल सिंध कुंभर इताद जी 11हीं सालगिरह के मौके ते आयल मिड़नी मानायतन मोज़ माइटन के दिल के गहरान से भलीकार तो चवां ऐं असांजी आल सिंध कुंभर इताद जी 11हीं सालगिरह जी सभिनी खे मुबारकबाद पेश करियां थो। ऐं अॼु 14 फरवरी आहे, मोहब्बत जो आलमी ॾियारो आहे ऐं असांजी आल सिंध कुंभर इताद जो कोई मेड़ाको अॼु चोटियारी जो भिट ते सांझ वेला में थियो आहे, बेताशा ख़ुशी थी आहे। ऐं डॉक्टर वली मोहम्मद कुंभार असांजे बानी कायद के ऐं बुरहानुद्दीन कुंभार चेयरमैन के ऐं सभिनी मरकज़ी क़यादत के सभिनी उहिदेदारनि खे मुबारकबाद पेश करियां थो। महिरबानी। मुंहिंजी जेको आहे इतिहाद ॾिठो आहे अहिड़ो जेको आहे पंहिंजे कुंभर इतिहाद में ई अहिड़ा प्रोग्राम थियण खपनि। असांजो क़ौमी शाइर हकीम साबिर आयो आहे, जी में जायूं ऐं साईं खां शाइरी ॿुधंदासीं, इलाही ॾींदा आहिनि, को मुशाइरो थियो ई कोन्हे। जेकॾहिं कुंभर बिरादरी ते साईं खे इहो पर्व कंदासीं त हिकिड़ो तरानो ॿुधाए ऐं अॼु माइक सिंध हवाले कयूं था, जेसिताईं प्रोग्राम बाक़ाइदे शुरू न थिए त साईं खां शाइरी बि ॿुधंदासीं। कैमरामैन अली हसन ख़ासकिली सां गॾु वाहिद बख्शर, अपील TV न्यूज़ सांगड़।